नाज़रीन, सुप्रीम कोर्ट सिंध और खैबर पख्तूनख्वा में MDK टेस्ट ॿीहर कराइण ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। जस्टिस याया अफरीदी जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। तफ़सीलनि लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। सुप्रीम कोर्ट सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा में MDK टेस्ट ॿीहर कराइण ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। जस्टिस याया अफरीदी जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। सुप्रीम कोर्ट सिंध ऐं KP में MDK टेस्ट जी ॿीहर कराइण जो हाई कोर्ट वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो। MDK ॿीहर कराइण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट पारां दरख़्वास्तूं रद्द करण ते सिंध ऐं KPK में ॿीहर टेस्ट वरिती वेंदी। सिंध में 19 नवंबर ऐं KP में 26 नवंबर ते MDK मुनक़द कराइण जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। यादि रहे त पिशावर हाई कोर्ट MDK टेस्ट कापी जे बुनियाद ते ॿीहर कराइण खे सूबाई हुकूमत जो अख्तियार करार ॾिनो हो। सिंध सरकार बि MDK में बेज़ाब्तिगियुनि ऐं टेस्ट पेपर लीक थियण बैदि कैंसिल करे छॾियो हो।